नेटवर्क हाज़िर आहिनि वक़्त जो ख़ासि ख़बरूं। 9/11 हमले जे मास्टरमाइंड ख़ालिद शेख ऐं 4 मुलज़िमनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी अॼु खां शुरू थींदी। 15 सालनि खां ख़लीज गवांतनामो में क़ैद थियल मुलज़िम 2019 खां पोइ पहिरियों भेरो अदालत में पेश थींदा। 15 सालनि जे गवांतनामो बी जा कैदी 2019 खां अदालत में पेश न थिया हुआ। उन्हनि ते जंगी ॾोहनि जो इल्ज़ाम आहे, बशमूल दहशतगर्दी ऐं अटकल 3000 माण्हुनि खे क़त्ल करण जा इल्ज़ाम आहिनि। ख़ालिद शेख मोहम्मद हिकु पाकिस्तानी शहरी कुवैत में पैदा थियो ऐं 2003 में गिरफ़्तार कयो वियो ऐं गवांतनामो बी क्यूबा मुंतक़िल कयो वियो, जिथे हुन बाबति इल्ज़ाम हया विया। नौशेरो फेरोज़ में टाउन कमेटी जे मुलाज़िमनि तालिबाननि जी मञता लाइ अॼु 10 ॾींहं बि नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे मुसलसिल 10 ॾींहं थिया आहिनि, पर गिरफ़्त न आयल टाउन ऑफिसर असांजा मसइला हल नथो करे। पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे वधियल पघारूं ॾिए थो, पर असां ग़रीबनि खे नथो ॾिए। असांजा घर भाती फाकाकशी जी ज़िंदगी पिया गुज़ारनि। हुन चयो, जेसीं ताईं असांखे हक़ न मिलंदो तेसीं ताईं कमु न कंदासीं। हुननि जो वधीक चवणु हो त असांखे पंहिंजो हक़ न मिलियो त असां पंहिंजो पाण साड़ींदासीं। हुनजो ज़िम्मेवार टाउन ऑफिसर हूंदो। SUP तालका दादू जी तरफ़ां बैरिया टाउन ख़िलाफ़ ऐं सिंध जी ज़मीनुनि ते गैर क़ानूनी वालार ऐं सिंध एक्शन कमेटी जे अॻुवाणनि मथां दाख़िल कयल कूड़ा केस ख़तमु करण लाइ दादू प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि इम्तियाज़ उमरानी, नादर कोबर, पप्पू जोखियो ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त बैरिया टाउन जे मुल्क रियाज़ ऐं बैरिया टाउन जे माफ़िया मथां जुडिशनल कमेटी जोड़े खेनि कानून जे कटहरे में आंदो वञे ऐं सिंध जे वलार करण ऐं सिंध एक्शन कमेटी जे अॻुवाणनि मथां कूड़ा केस फौरी तौर ख़तमु कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। बदीन में 6 सेप्टेम्बर दिफ़ा वारे ॾियारे जे मौक़े शाहनवाज़ चौक खां यूमे दिफ़ा जी रैली कढी वई, जेका बदीन प्रेस क्लब पहुती। रैली जी अॻुवाणी मियां सुभान फारूकी, तालका सदर पैट्रियाटिक यूथ बदीन, वाइस चेयरमैन पैट्रियाटिक यूथ रिज़वान अली खान जमाली ऐं ॿियनि कई। समें कारकुननि जी अॻुवाणीअ में निकितल रैली में पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाक आर्मी ज़िंदाबाद जा नारा हया विया। अॻुवाणनि चयो त असां मोदी सरकार खे ॿुधाइण था चाहियूं त पाकिस्तान जी हिफ़ाज़त करण जे लाइ असां पंहिंजे पाक आर्मी सां गॾु आहियूं। पाकिस्तान कश्मीर भाइरनि लाइ असां पंहिंजी जान ॾियण लाइ हर वक़्तु तयारु आहियूं। 6 सेप्टेम्बर ते पाक फ़ौज जे शहीद जवाननि जे यादि में ऐं खेनि ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ डायरेक्टर जनरल HTA ग़ुलाम मोहम्मद क़ाइम खाने जी हिदायतुनि ते डायरेक्टर जनरल HTA ऑफिस हैदराबाद जे सेक्रेटरेट में हिकु शानदार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में पाक फ़ौज जे हक़ में नारेबाज़ी कई वई। पाकिस्तानी नग़मा ऐं गीत पेश कया विया। हुन शानदार तक़रीब में हैदराबाद जे नाले वारनि शख़्सियतुनि समेत मुख़्तलिफ़ खातनि जे आफ़ीसरनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते डायरेक्टर जनरल HTA ग़ुलाम मोहम्मद क़ाइम खे ख़िराज अक़ीदत पेश कंदे चयो त असां शहीदनि खे कॾहिं बि विसारे नथा सघूं। असां बाशऊर हुब वतन आहियूं। पूरे पाकिस्तानी क़ौम ऐं पाक फ़ौज जे शहीदनि जवाननि खे ख़िराज अक़ीदत ऐं सुर्ख़ सलाम पेश कयूं था। नाज़रीन, ही हुयूं वक़्तनि जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा असांजो YouTube चैनल महबूब न्यूज़ नेटवर्क।